अहम ख़बर हलूं। पाकिस्तान करतारपुर राहदारी के ग़लत इस्तेमाल बाबत भारतीय प्रोपोगेंडा के रद्द करे छॾियो आहे। परॾेही खाते के तर्जुमान जो चवणु आहे त भारतीय मुहिम जो मक़सद सिख यात्रियुनि लाइ करतारपुर खोलण वारे कदम के नुक़सान पहुचाइणु आहे। हुन चयो त भारतीय प्रोपोगेंडा जो मक़सद अमन जी राहदारी के ख़्वार करण ऐं दुनिया जो ध्यानु मुसलमाननि मथां थींदड़ ज़ुल्म तां हटाइणु आहे। संदन चवणु हो त पाकिस्तान अक़लियतुनि जे हक़नि खे पहिरीं तरजीह ॾिए थो। हुन चयो त पाकिस्तान में हर मज़हबी हुन जो तक़दुस खे यक़ीनी बणायो वियो आहे। आगाह कंदा हलूं। पाकिस्तान करतारपुर राहदारी जे ग़लत इस्तेमाल बाबत भारतीय प्रोपेगेंडा के रद्द करे छॾियो आहे। परॾेही खाते जे तर्जुमान जो चवणु आहे त भारतीय मुहिम जो मक़सद सिख यात्रियुनि लाइ करतारपुर खोलण वारे कदम के नुक़सान पहुचाइणु आहे। हुन चयो त भारतीय प्रोपेगेंडा जो मक़सद अमन अमान जी राहदारी के ख़्वार करण ऐं दुनिया जो ध्यानु मुसलमाननि मथां थींदड़ ज़ुल्म तां हटाइण लाइ आहे। संदन चवणु हो त पाकिस्तान अक़लियतुनि जे हक़नि खे पहिरीं तरजीह ॾिए थो। हुन चयो त पाकिस्तान में हर मज़हब जे हद जे तक़दुस खे यक़ीनी बणायो वियो आहे।